बणियो कलमी जे नाले ते सजो बुस्तान अव्हां जो आ। मुहम्मद मुस्तफा मदनी ही पाकिस्तान अव्हां जो आ। मुहम्मद मुस्तफा मदनी। मिठो महीनो आयो ज़ुल्हज जो, इन्हीअ में कुर्बानी आहे सुन्नत। मिठो महीनो आयो ज़ुल्हज जो, इन्हीअ में कुर्बानी आहे सुन्नत। खलील सोणी हुज़ूर साईं, खलील सोणी हुज़ूर साईं जी आहे सुन्नत अदा बबरकत। मिठो महीनो आयो ज़ुल्हज जो, इन्हीअ में कुर्बानी आहे सुन्नत। ज़मीन ते रतु किरण खां पहिरियां कबूल कुर्बानी थे रब वटे। ज़मीन ते रतु किरण खां पहिरियां कबूल कुर्बानी थे रब वटे। करे थो कुर्बानी जेको माण्हू करे थो कुर्बानी जेको माण्हू उन्हीअ ते अहिड़ी थिए थी रहमत। मिठो महीनो आयो ज़ुल्हज जो, इन्हीअ में कुर्बानी आहे सुन्नत। ऐं जेतिरा वार जानवर खे जो हूंदा नेकियूं बि मिलंदियूं एॾियूं। ऐं जेतिरा वार जानवर खे जो हूंदा नेकियूं बि मिलंदियूं एॾियूं। कंदो जो कुर्बानी प्यारो माण्हू, कंदो जो कुर्बानी प्यारो माण्हू उन्हीअ खे हासिल ई थींदी नेमत। मिठो महीनो आयो ज़ुल्हज जो, इन्हीअ में कुर्बानी आहे सुन्नत। खलील सोणे हुज़ूर साईं जी आहे सुन्नत अदा बबरकत। ही जानवर पुल सिरात ते भी सुवारी बणबा उन्हनि बंदन लए। करन था कुर्बानी जेके तिनखे करन था कुर्बानी जेके तिनखे खणी पुॼाईंदा यार जन्नत। मिठो महीनो आयो ज़ुल्हज जो, इन्हीअ में कुर्बानी आहे सुन्नत। सुबुह जो नाई अख मोमिननि खे शुरू ई तकबीरूं करणियूं आहिनि। 13 असर तक पुॼाणी थींदी, 13 असर तक पुॼाणी थींदी। ख़ुदा जी इन में बि आहे हिकमत। 13 असर तक पुॼाणी थींदी, ख़ुदा जी इन में बि आहे हिकमत। मिठो महीनो आयो ज़ुल्हज जो, इन्हीअ में कुर्बानी आहे सुन्नत। जो गोश्त तोखे अचे हिसे में 3 भाङ ठाहे ॾे हिकु मिटनि खे। जो गोश्त तोखे अचे हिसे में 3 भाङ ठाहे ॾे हिकु मिटनि खे। ॿियो ग़रीबनि में छॾे विराहे, ॿियो ग़रीबनि में छॾे विराहे। ऐं 3 मां वठो पाण खाई लज़त। ॿियो ग़रीबनि में छॾे विराहे ऐं 3 मां वठो पाण खाई लज़त। मिठो महीनो आयो ज़ुल्हज जो, इन्हीअ में कुर्बानी आहे सुन्नत। जो माण्हू आसूदो आहे जग में उन्हीअ ते कुर्बानी आहे वाजिब। आकौल शहज़ादा मुस्तफ़ा जो, आकौल शहज़ादा मुस्तफ़ा जो अमल करण वारो लहंदो फरहत। मिठो महीनो आयो ज़ुल्हज जो, इन्हीअ में कुर्बानी आहे सुन्नत। हुज़ूर साईं खलील सोहणी जी आहे सुन्नत अदा बबरकत।